औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो अब्दुल सत्तार जोखियो आहे ऐं मुंहिंजी रिहाइश हाजी सुखिया ॻोठ मलीर खोखराबार में आहे। ऐं हाजी सुखिया ॻोठ जेको असांजे नाना जे नाले सां ॻोठ आहे ऐं उहो उते असांजूं पंहिंजूं सर्वी ज़मीनूं बि असांजूं आहिनि जेके उहो असांजो ॻोठ पंहिंजो ज़ाती आहे। पर उते असां कुझु ग़रीब माण्हुनि जेके फ़क़ीर हुआ उन्हनि खे असां उते कुझु रिहाइशी प्लाट ॾिना हुआ असांजे वॾड़नि 4-5 घर। हाणे सूरत हाल इहा थी आहे त उहे माण्हू वधंदा कुझु औरतूं वठी ऐं असां ते हमला बि कनि पिया, असांजे प्लाटनि ते कब्ज़ा पिया कनि ऐं 2 चकर मुंहिंजे मथां बि उन्हनि हमलो कयो आहे। 2 ॾींहं पहिरीं हुन मुंहिंजे भाणे जे मथां हमलो कयो आहे। हाणे त असांजी जान माल बि ख़तरे में पइजी वई आहे त छा जीअं हो कमु कनि था छा असां बि अहिड़ो गैर क़ानूनी अमल करियूं जंहिंसां को बि नाख़ुशगवार वाक़ियो थी सघे थो। इन ई करे मूं माना थाणे ते बि एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि जंहिंमें वक़्ती तौरु 15 ते कॉल करे उते मुंहिंजे प्लाट ते कमु वक़्ती तौरु बंदि करायो। पर हो शरपसंद अनासर जेके आहिनि उहे हर वक़्तु पंहिंजूं औरतूं वठी करे असां मथां हमलावर थियनि था। ऐं पंहिंजे प्लाट ते वञी कोन थो सघां ऐं उतां गुज़री नथो सघां। मुंहिंजो को अज़ीज़ उतां गुज़री नथो सघे जंहिंजी मूं क़ानूनी मदद लाइ करे SSP खे बि एप्लीकेशनूं मोकिलियूं आहिनि। SHO साहब बि फौरी अमल करे कमु बंदि करायो। पर आऊं वधीक इहो IG सिंध, वज़ीर आला सिंध, DIG कराची ऐं SSP मलीर खे गुज़ारिश कंदुसि त असांखे जानी माली क़ानूनी तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। छो त यकीनन जहिड़े तरीक़े सां हो पेश अचनि था असांखे ऐं असां वरी पंहिंजा माण्हू वठी ॻोठ जा माण्हू असां रोकण जी कोशिशि कंदा आहियूं। असां अमन पसंद माण्हू आहियूं। असां नथा चाहियूं त को अहिड़ो वाक़ियो थिए जंहिंसां को बि अहिड़ो इंसिडेंट थी पए। इन जे करे क़ानूनी मदद वठण थो चाहियां त लिहाज़ा मुंहिंजी क़ानूनी मदद कई वञे। ऐं पीपल्स पार्टीअ जे रहनुमानि खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे बि इन ते नोटिस वठनि त ईअं न थिए अॻिते हली करे को नाख़ुशगवार वाक़ियो थी पए। महिरबानी।